दादूवासी सईद इमरान शाह खदड़ फ़कीर मदीहा उर्फ़ फ़ख्र अब्बास जे धोखेबाज़ी जे वर चढ़ी वियो। नौजवान मीडिया अॻियां दाहियो त मां पंहिंजो मैजिक शो वारो सर्कस हलाईंदो आहियां। 8 महीना अॻु मदीहा नाले खदड़ो फ़कीर जेको मेलनि जे बहाने मूंखे पंजाब जे झंग वारे शहर वठी उते वञी क़ैद कयाई ऐं मुंहिंजूं ॾाढ़े मुछूं कूड़े मुंहिंजी तज़लील करे क़ैद करे रखियो। मूं दाहूं कयूं पाड़े वारनि जी मदद सां पंहिंजी जान बचाए उतां फ़रार थी सीपेक रोड ते पहुतसि, जिते मूंखे हिकु हमदर्द माण्हू मिलियो जंहिं मुंहिंजी मदद कई ऐं किरायो ॾिनो, जंहिं ते आउं पंहिंजे घर पहुतसि। जॾहिं त उतां जे माण्हुनि ॿुधायो त हीउ खदड़ो हर साल अॿोझ माण्हुनि खे पंहिंजे झांसे में फासाए पोइ हिते ज़बरदस्ती ग़लति पेशो कराईंदो आहे। हुन सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त अहिड़नि नाम नहादनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे ऐं सख़्त सज़ा ॾिनी वञे, जीअं ॿिए कंहिं अॿोझ माण्हू जी ज़िंदगी बची सघे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची